नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ढिलियार जे ॻोठ करम खान हिंगोरजो में पुराणी बिरादरी जी तकरार तां समन लठूं हणी हिकु औरत बीबी हिंगोरजो समेत मोहम्मद यूसुफ हिंगोरजो खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि खे वारस खणी तालका अस्पताल खिपरो पहुचायो, जॾहिं त खिपरो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो रवायती दिलासो ॾेई लेटर ॾेई छॾियो आहे। जॾहिं त ज़ख़्मी थियल औरत बीबी हिंगोरजो तालका अस्पताल खिपरो में साफ़िन खे ॿुधायो त आउं ॿकरियुनि जो खीर ॾुअण वियसि त याकूब समो लोंग बचल बेगन समेत मुंहिंजे पुटु मोहम्मद यूसुफ खे लठूं हणी मारण जी कोशिशि कई त मूं बचाइण जी कोशिशि कई त हुन मूंखे बि लठूं हयूं ऐं ज़ख़्मी कयो। हिन चयो त अॻे समन जो मुंहिंजे माइटनि सां तकरार हलंदड़ आहे। जॾहिं त खिपरो पुलिस जे मुंशी जे राब्ते ते ॿुधायो आहे त हू सॼो ड्रामो लॻे पियो, बाक़ी असां लेटर ॾिनो आहे, वधीक जांच कंदासीं। लंडन खां हिकिड़ो याकूब समो हारून समो ॿिया ॿ मूंखे छोकिरे खे धक लॻा रखो थी छोकिरो में बेहोश थी छॾे भॼी आहे पंहिंजो 50 वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।